एतराई हजारा ऐ इंसान तू भी उन्हनि जिया अज जमीन जे मथा है अज जमीन जे मथा है मां अल्लाह तो में हिम्मत दिनिया मां अल्लाह तो के सेहत दिनिया मां अल्लाह तो के ताकत दिनिया सोना अमल कर इंसान ही पान में इंसानियत पैदा कर इंसान जो कदर कर गरीब से हमदर्दी कर यतीम जी सार मां अल्लाह जे की कुछ तो के दिनो मां अल्लाह जे दिल नेमतुन मां अल्लाह जे रज़ा जे खातिर दे जने ज़मीन जे अंदर तू ईंदे त उते ॾाढो सुकून सां गुज़ारींदे। सुभान अल्लाह। हिकड़ी जिंदगी ज़मीन जे मथो रहण वारी है, हिकड़ी जिंदगी ज़मीन जे अंदर रहण वारी है। जेको इंसान कब्र में वींदो आ मुंहिंजा दोस्त वो खत्म थी न वींदो आ। याद रखी छॾिजां ये नाहे त मर गया मरदूद न ख़त्मा न दुरूद न मुंहिंजा दोस्त अज़ीज़। टे इंसान के अल्लाह ताला जिंदगी अता फरमाई हुई टिन सूरतुनि में। जॾहिं तव्हां असां अंबड़ जे पेट में भी न हुयासीं त आलम अरवाह में हुयासीं। ॻाल्हायो आलम अरवाह में इते काफ़ी पढ़िया लिखिया नौजवान आउं चाहियां थो त थोड़ो फार्मूलो तव्हांखे दीन जो समझाया त कुल नफ्सिन ज़ाइक़तुल मौत जो मतलब छा। छो त आउं खुद एक पढ़ियो लिखियो नौजवान आहियां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहे नाहे त फ़क़त मदरसे जो पढ़ियल हा, अल्हम्दुलिल्लाह दुनियावी तइलीमात खां भी अल्लाह ताला मुस्तफ़ीज़ फरमायो आहे। समझण जी कोशिश कयो त इंसान कॾहिं भी मोह नाहे। ये जुमलो गौर सां ॿुधो। इंसान मां ईअं न चयो त रुॻी मुस्लमान, इंसान कॾहिं भी मोह नाहे। मर्द केर आहे ज़िंदह केर हूंदो आहे थोरो तव्हांखे वज़ाहत करे मुख़्तसर टाइम में ॿुधाईंदुमि। मर्द उहो आहे मोल शइ उनखे चवंदा आहियूं जेका हमेशह जे लाइ जंहिंजी चुरपुर ख़त्म थी वञे, जंहिंजी ब्लड जी सर्कुलेशन ऑफ थी वञे, जंहिंजो बाक़ी को वजूद न बचे। दोस्त ज़रा सोच, अम्बड़ जे पेट में अचण खां घुमे तो आलम अरवाह में मौजूद हुए, जिस्म न हुयो रूह जे सूरत में हुए। उन रूह के अल्लाह जे हुक्म सां अल्लाह ट्रांसफर कयो तुझे अबे अम्मा जे शादी जे सूरत में अम्मा जे वरी पेटड़े में अची पहुते उते रूह तो जो उहो साॻियो या लेकिन तुझे अचण जी तस्वीर अजीब आ। रत जे कतरन जे सूरत में आयो आ। उन रत जे कतरन के अल्लाह जे ज़ात एक जीजल अम्बड़ जे वजूद में जीजल अम्बड़ जे पेट में मुझा दोस्त अजीज उते अल्लाह बनायो आ। अजीब अंदाज सां मुझे रब बनायो आ। मुझा दोस्त अजीज उन खून जे कतरन मां अल्लाह अम्बड़ जे पेट में तुझो जिस्म बनायो आ, तुझो मांस बनायो आ, तुझो हड्डियूं बनायूं हन। मुझा दोस्त नौजवान खां पुछी ॾिस जेके कुछ न कुछ साइंस मां ॼाणनि था, मेडिकल मां ॼाणनि था, इंसान जी हार्ट यानी दिल खां वठी करे सॼे जिस्म जे अंदर 27,000 फुट मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला इंसान जे वजूद में रगों पैदा फरमायोन विदाउट जॉइंट। हिकड़ी जगह ते भी के में मुझा दोस्त अजीज जॉइंट लगल कोने को यानी टाकल काने का। ये 27,000 फुट नसू अल्लाह तुझे वजूद में पैदा फरमायो जेके सॼे तुझे वजूद के सप्लाई करे रहियूं आहिनि, जंहिंमें थुलियूं भी आहिनि, सनियूं भी आहिनि। रुगी करगे जी संदड़े में संदड़ी रग डेमेज थी वेंदी आ, जिस्म जो हेठों हिस्सो छाह छॾे वेंदो आ। लेकिन जीजल अम्बड़ जे पेट में ये तमाम मुझा दोस्त अजीज तुझे वजूद जो नसो अल्लाह जे ज़ात पैदा फरमायो। अल्लाह तो के उते जिंदगी अता फरमाए तुझे वजूद के अल्लाह अम्बड़ जे पेट में तैयार कयो। जेस ताईं मुझे खुदा चाहियो तो अम्बड़ जे पेट में रहे। जॾहिं अम्बड़ जे पेट मां अल्लाह जो हुक्म थियो त ॿाहिरि निकिरी आ। आलम अरवाह मां भी अल्लाह जे हुक्म सां ट्रांसफर थे अम्बड़ जे वजूद में। वरी अम्बड़ जे वजूद मां अल्लाह जे हुक्म सां तू ट्रांसफर थे। हुक्म मुझे अल्लाह जो आ लेकिन सूरत हर जगह ते अलग अलग थींदी थी अचे। आलम अरवाह मां हुक्म अल्लाह जो थियो रूह जे सूरत में मां जे वजूद में पहुते, खून जे कतरन जे सूरत में पहुते। जॾहिं अम्बड़ जे पेट मां अल्लाह जे हुक्म सां तू ॿाहिरि आए त मुंहिंजा दोस्त अजीज सूरत
सूरे इंसानी वठी करे अमड़ जे दर्दन ऐं सूरन जे सूरत में बाहर पहुते ज़मीन ते मुझे अल्लाह तो खेरायो वरी जदे अल्लाह जो हुक्म थियो इन ज़मीन जे तख्ते के छॾे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इज़राइल जे सूरत में इज़राइल तो वटायो तुंहिंजे रूह के मुंहिंजा दोस्त कब्ज कयो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत मां मुरादा उन जी माना है त मौत जो ज़ाइक़ो हर साह वारे के चखणो आहे ज़ाइक़ो उन वक्त महसूस थींदो आहे जॾहिं का शइ इंसान जे वात में हूंदी आहे सुभान अल्लाह या तव्हांजे वात में फ्रूट न आहे त ज़ाइक़ो आहे जवाब ॾियो पर जेकॾहिं तव्हां मां कंहिंजे बि मुंहं में हींअर फ्रूट जो को बि ज़रड़ो हूंदो अगरि कंहिंजे मुंहं में केलो हूंदो त केले जो ज़ाइक़ो हूंदो अगरि सूफ़ हूंदो त सूफ़ जो ज़ाइक़ो अल्लाह जे क़ुरान खे खोल अल्लाह फरमाए थो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत हर नफ्स साह वारी शइ खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे जॾहिं हिन दुनिया खां अल्लाह जे हुक्म सां तूं अॻिले जहान ॾे इज़राइल अलैहिस्सलाम ईंदो आहे अचे तुंहिंजे रूह खे कब्ज़ कंदो आहे इहा घड़ी तुंहिंजे मौत जे ज़ाइक़े जी आहे तुंहिंजे जिस्म जी चुरपुर बंद हूंदी आहे मुंहिंजा दोस्त ॿिया तोखे खणी फटे ते सुम्हारीनि तुंहिंजे जिस्म जा कपिड़ा लाहीनि ॿिया तोखे विंजारीनि ॿिया तुंहिंजो जनाज़ो पढ़नि मां तोखां मुस्लमान सवाल थो कयां जेॾी महिल क़बर में मैयत खे लाहे अज़ीज़ो अक़ारिब मोटी ईंदा आहिनि ॿुधाए त उते अल्लाह जा फरिश्ता ईंदा आहिनि या कोन ईंदा आहिनि जवाब सॼी ज़िंदगी ॿुधो अथव ईंदा आहिनि या न अल्लाह जा फरिश्ता ईंदा आहिनि जॾहिं उहे क़बर में ईंदा आहिनि सवाल जवाब कंदा आहिनि या कोन कंदा आहिनि जवाब ॾियो सवाल जवाब बि कंदा आहिनि जंहिंखे तो असां मुर्दो करे क़बर में दफ़न करे आया आहियूं ॿुधायो उहो जवाब ॾींदो या कोन ॾींदो जवाब ॾियो जवाब ॾींदो आहे त जहिड़ो आहे या को अल्लाह जवाब ॾियो ओ मुसलमान समझण जी कोशिश कर इंसान कदे भी मरदो ना है बल्कि अल्लाह ताला जे हुक्म सां वो शिफ्ट थींदो आहे हिकड़े घर खां ॿिए घर खां आलमे अरवाह खां शिफ्ट थियो अमड़ जे पेट में अमड़ जे पेट खां शिफ्ट थियो ज़मीन जे तख्ते ते ज़मीन जे तख्ते खां शिफ्ट थियो ज़मीन जे अंदर जॾहिं क़बर में रहियो हमेशा क़बर में भी न रहंदो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह जो क़ुरान पढ़ो अफला यअलमु इज़ा बुअसिर मा फिल क़ुबूर अमड़ जे पेट मां बाहर आए तोखे कपड़ा पातल न आहिनि बिल्कुल नंगो आयो आहे जॾहिं वरी ज़मीन जे अंदर तोखे दफ़न कयो वियो आहे तोखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कफ़न पाराया विया मगर जॾहिं उन ज़मीन मां महशर जे मैदान में उथंदे तुंहिंजो कफ़न तोसां गॾु कोन हूंदो अल्लाह फरमायो अफला यअलमु इज़ा बुअसिर मा फिल क़ुबूर जीअं अमड़ जे पेट मां हिन ज़मीन जे तख्ते ते आए ईअं ई क़बर मां वरी हशर जे मैदान में तोखे हलणो आहे पोढ़ो थी कोन पहुचंदे जवान थी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नंढड़ो नंढड़ो कोन हूंदो वॾो वॾड़ो कोन हूंदो तमामु काइनात हिकिड़ी उमिरि में अल्लाह जे हुक्म सां उथंदी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ क़बर मां उथी काॾे हलंदासीं जो मैदान महशर में मैदान महशर खां पोइ छा थींदो जो अल्लाह जे तरफ़ खां फ़ैसिलो थींदो जन्नती जन्नत में वेंदा जहन्नमी जहन्नम में वेंदा जन्नती जन्नत में हूंदा जहन्नमी जहन्नम में हूंदा ॿुधाए त इंसान मोह कॾहिं जवाब सुभान अल्लाह कॾहिं मोह इंसान कॾहिं भी इंसान को न मोह मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ही अल्लाह ताला जो निज़ाम आहे जे तूं हिकिड़े घर खां शिफ्ट ॿिए घर में थींदो हुई ॿिए घर खां शिफ्ट टे घर में थींदो हुई इहे मुंहिंजो ख़ुदा जे हुक्म सां इन दुनिया खां तूं शिफ्ट थी रहियो आहे त मुंहिंजा दोस्त पंहिंजे मौज़ूअ ते ॻाल्हायां तमामु ॻाल्हि घणी थी वेंदी त इंसान क़बर में ज़िंदा जॾहिं तव्हां सां मुक़ाम खां लंघंदा आहियूं या मुक़ाम ते हलंदा आहियूं त छा चवंदा आहियूं गालाए छा चवंदा आहियूं अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर माना छा थी ऐ क़बर वारो तव्हां ते अल्लाह जी सलामती हुजे क़बर वारनि ते अल्लाह जी सलामती ॿुधायो उहे जवाब ॾींदा आहिनि या कोन ॾींदा आहिनि
अजीज़न उहे भी जवाब दींदा हन यानी जेको जिंदा हुंदो आ वो जवाब दींदो आ मां तोखे समझाईंदो हना वो दुनिया जे किताबन ते नाज़ कंदो आ वो चवंदो त मां इंग्लिश जा 5 किताब पढ़िया मां वडो को फिलासफर बणजी वियो हा वो सोचींदो आ मूं ला पढ़ियो आ मां वडो फिलासफर बणजी वियो हा वो चवंदो आ मूं दौलत गॾु कया मां वडो दौलतमंद बणजी वियो याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे सिकंदर जब दुनिया से गया तो दोनों हाथ खाली थे दौलतमंद दौलत छॾे वींदे जवान तूं जवानी छॾे वींदे हसीन तूं हुस्न छॾे वींदे कुछ भी तुझे गॾु हलण वारो नाहे हा हा हिकिड़ी शइ तोसां गॾु हलंदी जेको अल्लाह जे ख़ौफ़ में तो ज़िंदगी गुज़ारी हूंदी अल्लाह जे ख़ौफ़ में तो अखियुनि मां लुड़क लाड़िया हूंदा सुने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे शरीयत ऐं सुन्नत जो अदब करे उन ते अमल खे यकीनी बनायो हूंदो इहा ई शइ तोखे कम ईंदी ख़बरदार थी जंहिं दौलत ते दुनिया में नाज़ तो करी इहा दौलत तोसां गॾु कान हलंदी जंहिं बंगलनि ते नाज़ तो करी बंगला तोसां गॾु न हलंदा जॾहिं गाॾियुनि ते नाज़ तो करी ज़ात ते नाज़ तो करी इहे सभई तुंहिंजा ख़त्म थी वेंदा ऐं रूह परवाज़ थियो सभई तोखे मैयत करे छॾींदा तुंहिंजो नालो भी कोन रखंदा मैयत तुंहिंजो नालो ख़त्म तुंहिंजी ज़ात ख़त्म तुंहिंजी औकात ख़त्म सभु कुझु ख़त्म थी वेंदो सिर्फ़ तुंहिंजो नालो रहंदो हा हा इन नाले खां बाद जेका ज़िंदगी आहे अॼु त तोखे अल्लाह जे क़ुरान मां ॿुधायां इहा ज़िंदगी कंहिंजी अज़ीम आहे मरणो सभु कंहिंखे आहे गुनहगार खे भी मरणो आहे नेकोकार खे भी मरणो आहे मौलवीअ खे भी दुनिया छॾणी आहे पीर खे भी दुनिया छॾणी आहे अमीर खे भी दुनिया छॾणी आहे फ़कीर खे भी दुनिया छॾणी आहे सदर खे भी दुनिया छॾणी आहे दुनिया जे हर इंसान खे छॾणी आहे लेकिन दुनिया छॾण खां बाद में जेका ज़िंदगी आहे उहा कीअं कब्र वारी ज़िंदगी कीअं हशर वारी ज़िंदगी कीअं बस क़ुरान करीम जे हिक आयत जो रेफरेंस ॾेई मां अॻिते हलां छो त मूंखे ॿुधायो वियो त हिन ॻोठ में अहिड़े इल्म अल्हम्दुलिल्लाह काफ़ी आहिनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इन करे क़ुरान करीम जे दलीलनि सां पियो ॻाल्हायां मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो मन अमिल सालिहन ذكر أو أنثى وهو مؤمن فلنحيينه حياة طيبة ولنجزينهم أجرهم بأحسن ما كانوا يعملون छापड़े में चोर पे जो ऐ मुसलमान जैसे खुदा जे कलाम ते यकीन न कंदे तेसे तुंहिंजी ज़िंदगी जी काई हैसियत कुछ भी अहमियत कोन्हे तुंहिंजी ज़िंदगी जी अहमियत उन ॾींहं खां शुरू थींदी जॾहिं तूं अल्लाह जे कलाम खे सुञाणणु शुरू कयो अल्लाह फरमायो मन अमिल सालिहा सुहिणा अमल जंहिं भी कया सोना अमल जंहिं भी कया मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तशख़ीस कान थी त पीर साहब कया या मौलवी साहब कया अणपढ़ियल कया या पढ़ियल कया न शर्त इहो नाहे अल्लाह हुकुम कयो मन अमिल सालिहन तव्हां मां जंहिं भी सोना अमल कया ज़करिन औ उन्सा उहो मर्द हुजे या औरत हुजे जी मर्द जे मथा दुनिया जी जिंदगी आखिरत जी जिंदगी दुनिया में अमल आखिरत में पुछाणो आहे ये औरत जे मथा भी पुछाणो आहे ये नाहे त औरत जी का जिंदगी नाहे ये नाहे त औरत ला नमाज नाहे ये नाहे त औरत जो कमरुगी घर के संभालना ये नाहे त औरत जो कमरुगी माल के संभालना याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अगर कोई शख्स भी पंहिंजे घर वारनि खे महज इन बुनियाद ते हलाए रहियो आहे त तव्हां औरतूं तव्हां जो कम मुर्गी घर जो कम करणा गाह पठो करणा माल के
संभालना इंदल्लाह अल्लाह जे दरबार में मुजरमा पंहिंजे बच्चन के मुंहिंजा दोस्त अजीज पंहिंजे बच्चन के सुहिणी जिंदगी गुजारण सां गॾु इहो ताकीद करणो आहे उन्हनि खे समझाइणो आहे त तव्हांखे बि अल्लाह जी ईअं पाबंदी सां नमाज़ अदा करणी आहे जीअं मर्द करे रहिया। अल्लाह फरमायो मन अमिल सालिहा मिन ज़करिन औ उन्सा मर्द हुजन या औरत हुजन जेके भी अमल सोना कंदा अल्लाह शर्त हिकड़ो लगायो न अमीरीअ जो न गरीबीअ जो न पीरीअ जो न फकीरीअ जो न मौलवीअ जो न अनपढ़ियल जो अल्लाह हिकड़ो शर्त लगायो वहुव मुमिन। सुभान अल्लाह शर्त रब लगायो खुलियल रब जो कुरान ॿुध तमाम मामलात अल्लाह जे कुरान जे आयतुनि सां तोखे ॿुधाया नौजवान वहुव मुमिन अल्लाह शर्त लगायो अमल सालिह भले करे मर्द हुजे या औरत हुजे पर हिकड़ो शर्त हो हुजे मोमिन वो केर हुजे। अजकल वॾी दावा कई वेंदी आहे NGOs वारा तनसो केड़ा भला कम था कन अमेरिका जी फलानी कंपनी हेड़ा नलका हणाए रही है बेशक हणाए उनके खुदा दुनिया में नवाजियो अल्लाह उनके भी दौलत दी है खुदा उनके भी इज्जत बख्शी है लेकिन मुझे अल्लाह फरमाए तो दुनिया वारो जेस तई मां अल्लाह जे वहदानियत जो इकरार न कंदो मुझे सुने नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के खातमुन नबीयीन वल मुरसलीन तस्लीम न कंदो मुझे सुने नबी ते ईमान न आनी दो और दुनिया में केतरा भी सोना अमल करे मां अल्लाह उन जो मुआवजो उन के दुनिया में जरूर नहीं छनींदुस मगर आखिरत में उन जो कोई हिस्सो ना है आखिरत में हिस्सो उन जो हुंदो रब तो चवे जेको आखिरत जे मथा यकीन रखण वारो हुंदो व फिल आखिरत हम युकिनून जेको आखिरत जे मथा यकीन रखंदो अल्लाह उनके अजर आखिरत में भी दींदो दुनिया में भी दींदो लेकिन आहे के रब तो फरमाए वहुव मुमिन ओह मोमिन हुजे नेकियो करे तो खैर खैरातू करे तो पर शर्त आहे त केर हुजे मोमिन हुजे वो मौला ने की छा दी को मुसलमानों कुरान पढ़ो मुसलमानों कुरान पढ़ो कुरान करीम अल्लाह जो पाक कलाम सिर्फ रुमाल वेड़े घर में रखण जे लाइ है अल्लाह जो कुरान इन जे लाइ है त के अतुर अंबीर हणी ए तो मथे मथे कुशादगी जगह ते रखी छयो बेशक कुरान जी इज्जत लाजिमा फर्जा कुरान करीम जो अदब बिल्कुल तहां सा जे मथा मुसलमान जे इज्जत में वाजिब लेकिन कुरान जो असल जो मकसद है वो तिलावत कुरान कुरान करीम जो असल मकसद तिलावत कुरान सा कर उन जे पैगाम के को समझना जद पैगाम के समझदासी तद यार जे हकीकत जी खबर पवंदी मुझे पे नियाज़ रब फरमायो ओ ईमान वारो मर्द हुजे या औरत जेको सोना अमल कंदो अल्लाह उन जो अजर बुध फलनुहयन्नहु हयातन तय्यबा खोल मुसलमान कुरान जेरो तो सब को हुंदो कब्र में हिंदू भी जेरो मेघवाड़ भी जेरो मुनाफिक कब्र में जेरोआ मुशरिक भी कब्र में जेरोआ मजूसी भी कब्र में जेरोआ मोमिन भी कब्र में जेरोआ सवाल तो पैदा थे जने सभी कब्र में जेराहन फर्क कहड़ोआ हां मुझा दोस्त अजीज फर्का मोमिन कब्र में अल्लाह जिंदा इनला रखवा दुनिया जे तकते थे आधी रात जो थी करे सीय में तहज्जुद जो नमाज़ अदा करण वाला फजर जी नमाज़ अदा करण वाला मां अल्लाह जे मखलूक जी खिदमत करण वाला गरीबन सा हमदर्दियों करण वाला अल्लाह फरमाए तो कब्र में मां अल्लाह तो के अबदी जिंदगी एड़ी पाकीज़ा जिंदगी तो ता फरमाया जैसे कयामत जो मैदान बर्पा थे जन्नत जी दरी खुली मिलंदी कब्र में भी जन्नत जा मजा वठी रहो हुंदो मुशरिक कब्र में जिंदा हुंदो काफिर कब्र में जिंदा हुंदो छा जेला उन जमीन जे
तख्ते ते अल्लाह जी बेफरमानी कई, अल्लाह जे सुने नबी जे दीन जी बेफरमानी कई, अल्लाह जे दीन जो अदब न कई, इंसान जात जो कदर न कई, इंसान जात जी खिदमत न कई, वो कब्र में इनला जिंदा हुंदो आ जेसते कयामत जो मैदान चे बराबर जेसते जहन्नम जे हवाले थे तेसते कब्र में जहन्नम जी दरी खुला मिली विया, जेसते कयामत थींदी तेसते कब्र में भी जहन्नम जे पाह जे असरात में पियो चलंदो। अल्लाह फरमायो फलनुहियन्नहु हयातन तय्यबा, अल्लाह फरमायो सुहरन अमल करण वारन के ईमान वारन के मां अल्लाह पाकीज़ा जिंदगी अता करे छड़ी तो। कुरान तो चवे फलनुहियन्नहु वो हमेशा जिंदा होगा हयातन तय्यबा पाकीज़ा जिंदगी मां अल्लाह उनके अता तो कया छाजे करे वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसन मा कानू यअमलून। अल्लाह फरमाए तो ऐ ज़मीन ते सुना अमल करण वारा, ऐ ज़मीन ते रही करे मुझे मखलूक से प्यार करण वारा, प्यार तो सबको कंदो पर अल-बुग़्ज़ु लिल्लाहि वल हुब्बु लिल्लाहि, अल्लाह जी रज़ा से प्यार करण वारा। खैरात तो सबको कंदो लेकिन हिकड़ी खैरात हुआ यार खैरात कया मानू छा चवंदा त ॾाॾे जी खैरात मकान कई हेतिरो ॾाढो मिल्कियत छॾे वियो इन खैरात मां न की तुंहिंजो फ़ाइदो न की ॾाॾे जो फ़ाइदो। दोस्तो खैर करी या खैरात करी, हिकिड़ो गिलास अल्लाह जे राह में करी या 20 देरियूं करी, मक़सद हिकिड़ो हुजे त मुंहिंजो सुहिणो रब करीम राज़ी थी वञे। अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर नंढड़ो अमल करण सां भी मुझो अल्लाह एतिरो अजर अता फरमाईंदो आहे जो इंसान तोखे अंदाज़ो कोन्हे। कदें भी ऐ इंसान तो सोचो नाहे त जॾहिं दुनिया में अल्लाह ॾेई रहियो आहे त घणे ॾेई रहियो आहे, हिकिड़े अमल जे एवज़ 10 नेकियूं, हिकिड़ी नेकीअ जे एवज़ 20 नेकियूं, पर रब चए जॾहिं क़यामत में न तोखां हिसाब वठंदुसि घणे कोन वठंदुसि तोरे वठंदुसि। कॾहिं सोचो थी करें फुर्सती कोने का दुनिया के मामलात में फुर्सती कोने का, कब्र में तो जरूर फुर्सत थी जड़े जिकराम कातबीन मथो अचे बीहदा मुझा दोस्त अजीज वो उन मल फुर्सत की खबर पवंदी। ऐ अल्लाह जा बाना ये जिंदगी नंढड़ो ॿारड़ो भी रांदी को ठाहींदो आहे, बस हाणे ख़त्म था कयूं इंशाअल्लाह ताला 9 बजे ताईं, मूं वटि अञा 10 मिंट आहिनि। नंढड़ो ॿारड़ो भी जॾहिं को रांदी को ठाहींदो आहे त बेमक़सद को वठंदो आहे, उन सां खेॾंदो आहे, रूह खे रूह कंदो आहे, जॾहिं हुनजी दिलि भरिजी वेंदी आहे पोइ हुनखे भिटी उछलाए छॾींदो आहे। मुसलमानो नंढड़ो ॿार बि जेकॾहिं बिना मक़सद जे हिकिड़ो मिटीअ जो रांदी को नथो ठाहे त ही 6 फुटनि जो इंसान अल्लाह बिना मक़सद सां ठाहे। सोचो मुसलमानो तू बिना मक़सद जे लाइ न आयो है, पाण खे संभाल, ये न थे आए थे जिस काम के लिए भूल गई वो बात, मालिक लेखा मांगेगा हम खाली दोनों हाथ। ये न कर, अल्लाह जो बानो थी रह दुनिया पे ज़मीन पे अल्लाह जो बानो थी रह। अजीब असां मुसलमान जी थ्योरी आहे, अजीब असां इंसान जी थ्योरी आहे जेको न कम अल्लाह पंहिंजे ज़िम्मे कयो आहे वो असां ज़ोरीअ खां पंहिंजे नीचे में फिट कयूं, ऐं जेको अल्लाह असांजे हवाले कयो आहे उहो कमु असां अल्लाह जे हवाले करे था छॾियूं। जोगरो सम्झ में कोन आयो। ऐं इंसान पंहिंजे ज़िंदगी जो मक़सदु सम्झो, हिकिड़ो कमु अल्लाह पंहिंजे ज़िम्मे कयो आहे, कहिड़ो? अल्लाह फरमाए थो इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशाअ बिग़ैरि हिसाब। मुझे अल्लाह फरमायो रिज़्क़ रोज़ी बिना हिसाब किताब जे ॾियण वारो मां अल्लाह। हिकिड़ो 1.25 किलो खीरे में विझंदो तूं 14 मण फुटी केरु कंदो आहे? चो मुंहिंजो अल्लाह।
सवा मण कणक जो ज़मीन में उछलाईंदो 70 मण केर कंदो चो मुझो अल्लाह तो फरमाए रिज़्क़ रोज़ी ॾियण मां अल्लाह जो ज़िम्मो तू तो चवी नमाज़ छो नथो पढ़ी बनीअ ते कम नमाज़ छो नथो पढ़ी पाणीअ ते वञणो नमाज़ छो नथो पढ़ी बच्चन जे लाइ मज़दूरी करणी बच्चन जे लाइ रोज़ी करणी कॾहिं तोखे क़ुरान झलियो कॾहिं तोखे सुहिणी नबी पाक झलियो मुंहिंजे मदीने जे ताजदार पार कयो हुजूर जे सहाबा पार कयो अबू बकर सिद्दीक जिंदगी कीअं गुज़ारी उमर फारूक जिंदगी कीअं गुज़ारी उस्मान ज़िन्नूरैन जिंदगी कीअं गुज़ारी अली मुर्तज़ा शेर खुदा जिंदगी कीअं गुज़ारी पर मां तोखे वधी करे चवां उन बिलाल जे लाइ या उन सलमान फारसी जे लाइ जन अपाणिया सब कुछ छॾियो मिल्कतूं सब कुछ छॾे पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत में निकिरी पिया 1400 साल गुज़री विया ॿुधा अॼु बि उन्हनि जो नालो जग ते ज़िंदा आहे या नाहे ॻोठ जा अमीर रईस 6 महीना साल खां पोइ ख़बर ई कोन्हे का मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो हिकु सहाबी अॼु बि ज़मीन जे तख़्ते ते केॾो इज़त सां उनजो नालो वरितो थो वञे केॾो एहतराम सां नालो वरितो थो वञे सबबु छा आहे उन्हनि पंहिंजी ज़िंदगी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत में गुज़ारी ऐं इंसान अगर तू भी दुनिया के तख्ते ते जिंदा रहना तो चाहे तो हिकड़ो ही तरीको है जिंदगी जेका है हे साह थोड़े पल जाहन कंजी 20 साल कंजी 30 कंजी 40 50 100 हमरा फिनिश थी विंदो लेकिन अबदी जिंदगी तो के अल्लाह ता फरमाइदो केड़ी सूरत में जने मुझे रब के राजी कंदे ऐ सुने नबी पाक अलैहि सलातो वसलाम जी शरीयत के अमल करे इंशाअल्लाह ताला वह तो के जिंदगी मिलंदी तो रोजी जो जामिन केरा अल्लाह गला केरा असां चोदा छो तो ही भी करणो बच्चन जे ला रोजी ओचया मेहनत करणो तुझे मथा लाज़िम मेहनत जे ला मुझे मदीने जे मीर फरमा अल कासिब हबीबुल्लाह मेहनत करण वारो अल्लाह जो दोस्त मेहनत करण तो जो अख्तियार बरकत ॾियण मुझे गला मुझे रब जो कम हाने अल्लाह तो के दुनिया ते पैदा छो कयो हिकड़ी आयत कुरान जी पढ़ा सजो ॾींहुं रब जो कुरान ॿुध सजन साईं जो फ़कीर तो के कुरान ॿुधाईंदो रहंदो हिक हिक ॻाल्हि अल्लाह जे कुरान मां तो के ॿुधाईंदो रहंदो मुझे सोने करीम रब फरमायो या रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून अल्लाह जी ज़ात फरमायो ऐ इंसानो उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम मुझे अल्लाह फरमायो मैं तव्हां के पंहिंजे इबादत ला पैदा कयो छा जे ला पैदा कयो पंहिंजे इबादत जे ला रब चवे मूं तोखे पंहिंजे इबादत ला पैदा कयो तू पंहिंजे जाती पाए अंदर में कंहिंजी इबादत करे रहियो नमाज जो टाइम मस्जिद मां बदकिस्मती त असांजी ॾिसो सच चवां केरु कावड़ को त कोन्हे ऐं कावड़ी जो बि न छो त जे तव्हां हिन इलाइक़े जा वॾेरा हो त मां बि हिन इलाइक़े जो ई वॾेरो हो जे तव्हां जो न सांगे ते ज़मीनूं त मुंहिंजी बि न सांगे ते ज़मीन घोड़े जा कन बराबरि लेकिन हक़ीक़त सम्झो खुदा जे ज़ात जो जेसिताईं ख़ौफ़ इंसान जे वजूद में न हूंदो न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तेसिताईं इंसान में इंसानियत अची कोन थी सघे अजीज दोस्तों मुझे सिर्फ जवाब दे तो जेकॾहिं कहे रईस हलो हद जो MPA इन वक्त जेको आहे सैयद मुराद अली आहे उन जे बंगले ता जो मुंशी या उन जो को मुशीर या कमदार जेकॾहिं तोड़े न्यापो खणी जे त साईं चयो थई त अचु मुंहिंजो कमु आहे इहो बि न ॿुधाए त कमु कहिड़ो आहे जुती हमरा कोन पाईंदो असां ॾिसंदासीं न डॉक्टर सत्तार साहब जॾहिं MPA हुयो आप जिस तरह घर निकले हमरा मुंह मुबारक होते जे दोदा तो पहले असा जो नालो लिखिजे पहले पर ओ सागियो बंगलो आ डॉक्टर साहब भी सागियो आ अज तक घर खोलण ला भी तैयार कोने ओ मुसलमान गौर करे ये दुनिया जी जेका
ताकत आ ये चंद मिनटन जिया चंद ॾींहंनि जिया अज तो वटा सुभाणे बे हटाइण वेंदी याद रखी छॾ मुझे खुदा जे महबूब सां प्यार करण वारनि जी ताकत आहे बिलाल वटि कहिड़ो बंगलो हुयो जवाब ॾियो मूंखे बिलाल जी कहिड़ी मिल्कियत हुई रंग जो भी कारो आहे नस्ल जो भी सादो आहे इल्मु भी कोन्हे को लेकिन अॼु भी मिंबर रसूल से वेही करे जॾहिं बिलाल जो नालो तो खजे त दिल मां हिकिड़ी अजीब सुकून वारी खुशबू थी अचे कमाल छा जो आहे जो कमाल निस्बत मुस्तफा जो आहे उन निस्बत से प्यार कर एक दुनिया की सजी निस्बत तबाही बर्बादी का सवा कुछ भी कोने लेकिन अर्ज पे कयो असा मुसलमानन जी मुसलमानी रैस जे घर न्या पहुंचे रैस जे उता कमा पगले ता रुगी सखणो न्या पहुंचे ऑफिसर जे ऑफिस मा डीसी साहब जोगी फंडे वालो अचे तो के हर सूरत में 8 बजे पहुंचनो हमरा पर खणी 6 बजे का बीठो होंदो छाजेला सजो ते खबर ना है पर हिकड़े पासे अल्लाह जो पाक घर जो नालो मस्जिद अच्छा नालो मस्जिद के जो घर वाला जो अल्लाह जो घर उन अल्लाह जे घर मा एक दफो न ब दफा न 3 दफा न 4 दफा न 5 भेरा सगड़ो थी रयो हय्या अलस्सलाह पहले अल्लाह जी वहदानियत बयान थी दिया अल्लाह अकबर अल्लाह वदवा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह शाहिदी तो जा पांजे अल्लाह जे जात जी तो न का सवा कोई इबादत जो लायक ना है अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह शाहिदी तो जा सोहनो महबूब मदीने जो ताजदार अल्लाह जो सोहनो रसूल ईमान जे शाहिदी का बाद में मुअज्जिन सदड़ो कंदो हय्या अलस्सलाह हलिया नमाज जेला छाचेला नमाज दे अचो हय्या अलल फलाह की कामयाबी जो सदड़ो आ जेको हिन सदड़े ते लबैक चईंदो आ मुंहिंजो रब उनके कामयाबी अता फरमाईंदो आ आयो के मुसलमान फोटो पे जो ही मुसलमान जो मस्जिद में ईद ते वीदा ईद ते वीदा हो जुमे जे दी वीदा हो ऐ मुसलमान पांजेला तो करे फकीर आशिक ताहिरी राजपरला कुछ न तो करी सब कुछ पांजेला तो करी लेकिन सोच अल्लाह जे दीन जो पैगाम मुखलिस अंदा खालिस खुलूस नियत सा पहुंचाण हर मुसलमान जी जिम्मेवारी आ उनका पहली सुजागी कर जॾहिं त मुंहिंजा दोस्त अजीज दुनिया जे तख्ते ते बादशाही करण वारो हिकड़ो बादशाह के गुजरा जवाब ॾियो बात जवाब दो सिकंदर बादशाह खुदा जा माना कुछ सोचो ओ सिकंदर बादशाह जॾहिं दुनिया पे छॾे मां समझा तो ता थकी पिया हो नगर भी तैयार हो लेकिन मां अज रात ब्रिटिशाह को भी बाहर कोट कासिम बुखियो वे उतां घर साढ़े 3 या 3 था पहुतो हां फजर जी नमाज का पो सिर्फ हाफिज अब्दुल कबीर जी करे निंड कोन के जो कलर चलो फजर सांजे पहुतो अज रात वरी के प्रोग्राम काथे वजनो निभांदो उजर एकांदो कड्या ये हर ईंदड़ रात में प्रोग्राम हन ओ जागल जे बावजूद मुजा दोस्त अजीज ए नेक मानो हुयो इन नेक मानो जे करे अचण थियो पर न मुझे ख्याल में हिते अचण कोन थींदो आयो इलाके जा लेकिन ये गालियों बुधी वट मुसलमान कमी दई मुसलमान कमी दई अल्लाह जा पाना खुदा जो जेकर खौफ न रखने ता के जो खौफ रखने मरण का वो केर कमी दो तो के जवाब दे दुनिया में प्यारो रिश्तो के जो अचो अमान मां जो प्यारो रिश्तो वो हिकड़ो पुत्र बुधायो जैसा कब्र में अम्मा का सुती हुई वो हिकड़ो तो बुधायो छाछो मुसलमान तो के दुनिया जो असीम रिश्तो अमर जी जला जने अमर जी जल पे कब्र में कार थे ले दोस्त हदे जन जो रात जो रात होटल पे वे तो गुजारी ए बदबख्त नौजवान होटल पे वे ही कचहरियों करे जिंदगी गुजारने वाला तो सोचो ही कोने को त घर में तो जी जन्नत तो के सदे रही है मुझे मुस्तफा करीम फरमायो जी जल अमर ने खिली निहारण हजर जो सवाब पीर ने खिली निहारण
कारण उम्र जो सवाब घर में अम्मा इंतजार करे रही है, घर में अबो इंतजार करे रही है, घर में जन्नत तो जो इंतजार करे रही है। तू होटल ते अपाश छोकरन सा गजी करे मोबाइल ते वक्त गुजारे रहे हो, कचहरी कंदे पढ़ाई किला करे जहन्नम खरीद करे रहे हो। एकड़े पासे जन्नत तो के सदे रही है, एकड़े पासे जहन्नम के तू खरीद करे रहे हो। के तो चवे त तू अक्लमंदा भले डिग्री तो वट कहड़ी पहुंचन, भले पर्सनालिटी तुझी कहड़ी पहुंचे, लेकिन सब खत्म चण वारी हो। हकीकत ही काने का हकीकत तो है जेका हकीकत सुजान दिया। जे इंसान के सोना ए पितर जी खबर न होजे ओ के तो चवे त अक्लमंदा ओ त बेवकूफा। मां तो का तो नौजवान पोछा रातिन जो राती होटल ते वेहण वाला तो के पाजे पैदा कंदड़ रब जो कसम रात जा घणा कलाक जी जल अमर जे कदमन के दबाई नो ही जवाब घणा कलाक पंहिंजे पीउ जी खिदमत कंदो हुई। अगर अबो अम्मा दुनिया छॾे विया आहिनि त काए ॾींहुं हुननि जे क़बर ते वेंदो हुई, घणा टाइम हुननि जे बख़्शिश लाइ दुआ घुरंदो हुई। दोस्तनि जे लाइ त टाइम आहे, दोस्तनि सां कचहरी जो बि टाइम आहे, दोस्तनि सां मिलण जो बि टाइम आहे। अगर तो वटि नाहे टाइम त वालदेन जे लाइ टाइम नाहे। जेकॾहिं तो वटि वालदेन जे लाइ टाइम नाहे त पोइ कन खोले ॿुधी छॾ। अॻियो सभु जेको कल्ह गुज़री वियो उहो अॼु नाहे, जेको अॼु गुज़रे थो उहो सुभाणे कोन हूंदो। तूं अगर तो वटि पंहिंजे वालदेन जे लाइ टाइम नाहे तो सुभाणे तुझे बच्चन वटि बि तुझे लाइ टाइम कोन हूंदो। याद रखी छॾियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन्हनि बच्चनि वटि बि तुंहिंजे लाइ टाइम कोन हूंदो। इन करे मुनासिब इहो आहे त तूं पंहिंजे वालदेन खे टाइम ॾे। अगरि ज़िंदह उन्हनि जे क़दमनि खे चुम। अल्लाह जो क़ुरान मुंहिंजे अल्लाह वालदेन जे मुतालिक़ पंहिंजे कलाम मुक़द्दस में छा फरमायो। बसि मां ॾिठो लंगर तयारु करे आयो, माना दुआ जी तरफ़ तव्हां इशारो इंतजामिया के साथ ॾिसूं था पिया न लेकर पक्की ॻाल्हि आहे। थका न आहियो लॻे थो थका न साईं, पक्की ॻाल्हि आहे कोन थका हो। ओ मुंहिंजा दोस्त मां 3 4 5 आयतूं क़ुरान जूं थो पढ़ां थो ॿुध त सही। सुभान अल्लाह। अम्मड़ अबे ऐं अम्मा जो रब क़ुरान में शान बयान कई। सुभान अल्लाह। अबे ऐं अम्मड़ लाइ अल्लाह ताला क़ुरान में फरमायो छा? अल्लाह ताला जे ज़ात व बरकत फरमायो 15 पारो क़ुरान करीम जो ॿियो रुकू पूरो थियो, टियों रुकू शुरू थी रहियो आहे। याद रखी छॾ, घर वञी क़ुरान खोले ॾिसजां, माना बि ॾिसजां, मफ़हूम बि ॾिसजां। मुंहिंजे सुने करीम रब फरमायो वबिल वालिदैनि इहसाना। अल्लाह फरमायो मां ऐं पीउ सां सुहिणो सलूक कयो, मां ऐं पीउ सां एहसान कयो। एहसान जी माना चाहे बुराईअ जे बदिले भलाई कयो। अगलो तव्हांखे तकलीफ़ ॾे तव्हां उनखे सुकून ॾियो, इन जो नालो एहसान आहे। अज़ीज़ा ने मन नौजवान तुंहिंजे लाइ थोरो इन आयत जे हिसे खे खोलियां। का बि अम्मा औलाद सां बुरो कान हलंदी आहे, कोई बि पीउ पंहिंजे औलाद सां बुरो कोन हलंदो आहे। लेकिन मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो वबिल वालिदैनि इहसाना। मुझे अल्लाह के ख़बर ज़मानो ईंदो नौजवान हूंदा केॾी महिल अम्मा सां इन करे कावड़ियल हूंदा त अम्मा प्यार मुंहिंजे फलाणे भाउ खे घणो थी ॾे। केॾी महिल बाबे सां कावड़ियल हूंदा, बाबो प्लाट फलाणे खे वधीक थो ॾे, बाबे ज़मीन फलाणे खे वधीक भाउ खे ॾिनी, बाबे मुंहिंजे ॿिए भाउ खे कपिड़ा वच वधीक वठी ॾिना। यादि रखी छॾिजां मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तुंहिंजे मथे जे अंदरि लखे बार हन, हिकिड़े के भी छिकिल अंदाज़ो लगाए त सूर थे थो या न थो थे। सुभान अल्लाह। लखे मथे तुंहिंजे में वार हन, तूं हिकिड़े खे बि छिके ॾिस, तोखे तकलीफ़ महसूस थींदी। जॾहिं तुंहिंजे लखनि वारनि मां हिक हिक में दर्द मौजूद आहे त छा उहा जीजल अम्मा जंहिंजे लाइ अल्लाह क़ुरान करीम में फरमायो ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना हमलतहु उम्मुहु कुरहन व वदअतहु कुरहा व हम्लुहु व फिसालुहु 30 शहरा। मुझे बेनियाज़ रब फरमायो तुझे मां ऐं पीउ जा
अल्लाह तुझे मता एतरा एहसान अल्लाह फरमाए तो मां वसियत तो कई खबरदार थी जा मां अल्लाह तो के हुक्म तो कया खबरदार थी जा मां खुदा तो के नसीहत तो कया खबरदार थी जा या तुझी जेका अमड़ा व हमलुहु व फिसालुहु 30 शहरा हिक अमड़ रब जो कुरान तो चवे हिक मार 30 महीना पांजे बचड़े जला वक़फ करे छड़ी दिया 30 महीना घणा महीना कौन चोरियो करो हमलतुहु कुरहु व वबअतुहु कुरहा जह दिहाड़े का वठी लखी बच्चा तू अमड़ जे वजूद में ईंदो उन दिहाड़े का वठी अमड़ जी निंद्र हराम थी विया बच्चो वजूद में ईंदो अमड़ के आत शुरू थी वया उल्टियों शुरू थी वयो अमड़ जे दिमाग के चक्कर चल शुरू थी वया खान साहब जी गिरोथ कंदो रहो वधंदो रहो त जीजल अमड़ जे तवज्जो जो मरकज पणजी वयो जे कदे डॉक्टरानी चयो त सूफ खाईंदी बच्चे के तकलीफात या जीजल अमड़ चाहिए तो सूफ न खाईंदी तो मुझे बच्चे के तकलीफ अरे तो ये कयो अल्लाह खाई अमड़ के खाए जी जल अमड़ तक 30 महीना कुरान तो चवे तो जला को वालियो ॾिनो 9 महीना तोखे पंहिंजे वजूद सां गॾु साधियो आहे पंहिंजे जिस्म सां गॾु तोखे खणी हली आहे दुखनि में सुखनि में जाॾे बि वई आहे जी जल अमड़ तोखे पंहिंजे वजूद सां अंदर खणी हली आहे उन 9 महीननि खां बाद में बाक़ी जेके 21 महीना जेसिताईं तो में खाइण पीअण जी रब सलाहियत अता फरमाए अल्लाह दी जैसे तो गुरु जी अल्लाह तौफीक दी रब जो कुरान तो चवे कि 30 महीना अमड़ जा जेकरे हिकड़ो डी याद करे कयामत ताईं उनकी खिदमत करी को हक अदा न थो करे उन अमड़ के अबे जे रातो वठ टाइम कोने मुझे अल्लाह फरमायो कुरान करीम मां पहिरीं अर्ज कयो आ त मुझा दोस्त जी दरुदी कुरान करीम जा तली करने ला तैयार हां अल्लाह फरमायो इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा आशा में जो लाउड को जी को कवा करते परवाह करेगा अल्लाह कुरान में फरमाए इम्मा यबलुगन माना दे गौर कर इंदकल किबर जने तुझा अबो ऐं अम्मा पुराणा थी जने अबो ऐं अम्मा पुराणा थी वञनि अबे जे जिस्म मां कमाइण जी सलाहियत खत्म थी वञे अमड़ जे वजूद मां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रोब ऐं ताब खत्म थी वञे जॾहिं नुहर जी मोहताज थी वञे पीर जॾहिं पुटनि ॾे निहारण शुरू करे मां जॾहिं नुहर ॾे निहारण शुरू करे मुंहिंजे अल्लाह फरमायो उन टाइम ते इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा अबो ऐं अम्मा ॿई हुजनि या ॿिन्ही मां को हिकिड़ो हुजे गौर कर अल्लाह कीअं फरमा रहियो आहे फला तकुल लहुमा उफ़िन केॾी काबड़ हुजे अबे ऐं अम्मा ॾे निहारे उफ़ बि न पुछजां बाहरों कावड़ में तो अची कारोबार जा मामलात हन दुनिया जा मामलात हन सिन जे मथा स्ट्रेस लगो पयो आ सीमी तौर ते डिस्टर्ब लगो पयो आ लेकिन अल्लाह कुरान में फरमाए तो दुनिया जे मामलात के दुनिया पे महदूद रखो घर जे बाहर दरड़े ते बीही रह पहिरी पाने पाण के नॉर्मल कर दुखन के हेठो चला परेशान के हेठो चला हिकड़ी ॻाल्हि ज़हन में रख तमाम घर वञा तो मुंहिंजो पुराणो पाप साफ़ हो घर को वञा मुझी जी जल अम्मा मुझे साम्हूं हूंदी या अल्लाह दिलनि जा मालिक रब मां अबे ऐं अम्मा जे ख़ुशीअ जे लाइ पंहिंजे दुखनि खे दर ते थो छॾियां पंहिंजे परेशानियुनि खे दर ते थो छॾियां ताकि मुंहिंजे दुखनि जे करे मुंहिंजी अम्मा जे मथां पार न अचे मुंहिंजे बाबे खे का तकलीफ़ न अचे ख़ुदा जे इज़त जो कसम खणी थो चवां जेॾी
भला इहा नियत करे तो तरखो अंदर मुर्गी भी दे मुझे मदीने जे मीर फरमायो जने अमड़ मुर्गो बचे के सदिया हिक मां जे अंदर में जने वो खुशी वारो एहसास पैदा थींदो मुझो रब ऐलान कंदो फरिश्तो इन मुझे पाने पाजे अमड़ के खुश रखण जे ला तमाम मामलात बाहर उछलाए आयो मां रब ऐलान तो कया अमड़ दे हिकड़ो दफो मुर्गी निहारियो तई कहन मकबूल हजन जो सवाब लिखी छडियो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। आप की जो अदब मामूली वाह। अजीजान मन अल्लाह फरमायो फला तकुल लहुमा उफ़िन अबे ऐ अम्मा जानो उफ़ भी न कुछ जा वला तनहरहुमा उफ़ तो न कुछ जा पर कुराने पील के छिड़प भी नडी जा। घर में अबे के कंगे दिया कुरानो कंगे दो ओ कुरा हाने बस बस हाने कुराना कंगी कंगी घर के न करे छलियो थे मुजी टाइल के न कहे मुझे ओ खुदा जाबाना अगर यो कुरानो न हुजे त तो जो वजूदी बेशक। अभी तो दुनिया में जेकी कुछ आहे इन कुरान के सदके में है अगर इन जो खून न हो जे हां अगर जेके जो कुरान तो चवे यो जवान न हो जे हां त तुझी अमर के तो थे हां तो जो वजूद के तो थे हां अल्लाह फरमाता खबरदार थी वला तनहरहु अबे के अम्मा के छिप भी नली जा फकुलहुमा कौलन करीमा संगाल है कद है तेरे है मुंह में दई न गाल्हाए जा अखियों अखिन में दई न गाल्हाए जा मता जमीन जे बिन बार जे करे अपे सा साम होती गाले मता पिलाट जे टुकड़े जे करे अपे सा साम होती मता जी जल अमर सा जगह जे टुकड़े तो सामो दे खबरदार थी जा उन जो हिकड़ो में थोरो न तो लाहे सगी मुझे मुस्तफा करीम जो सहाबिया जो केरा जवाब दे हुजूर जो सहाबिया जी जल अमर के कुलड़े ते कणी हिकड़ो हज कराई यो हज कराई यो हज कराई 4 5 6 7 8 9 10 जदे दहो हज मुकम्मिल फराइज अदा करे काबतुल्लाह शरीफ जे सामो सिर सजदे में रखी दुआ तो करे ओ मुझे करीम रब तो जलक एहसान अजुन पंजे जी जल अमर जो मोरो अदा करे छलियो हक अदा करे छलियो अन्या सजदे जे सूरत में यो इरादो तो करे कई भी आवाज तो जे खबरदार थी जा अन्या तो चीजल अमर जे हिक रात जो ओ जागे जो हक भी अदा कोन कयो वाह वाह। सुभान अल्लाह। मां की जो करे भी हक अदा तो करे बेशक। इन करे बसाने कुरान करीम में आयत करीमा मुकम्मल करे अल्लाह फरमाए फला तकुल्लहुमा उफ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा कदर करो कुरान जो खोले मुझे अल्लाह फरमाए अपने अम्मा सा उफ भी न कुछ जो अपने अम्मा सा जिन कदे न गालायो बल्कि अपने अम्मा जी नो गालायो वक़्फ़िद लहुमा जनाह सुल्ल मिन रहमा जी सवारी बल्कि अॼु दुनिया जे लफ़्ज़नि में चवां जीअं ड्राइवर पंहिंजे मालिक जे अचण ते दरवाज़ो गाॾीअ जो खोले कंधु हेठि कयो बीठो हूंदो आहे मालिक वेहंदो आहे हथ सां सर बंदि कंदो आहे मुंहिंजो रब थो चवे वक़्फ़िद लहुमा अपे अम्मा जे सामो कंधड़ो झुकाए भी जा इन नियत सा भी जा अम्मा हुक्म करे बाबा जे कुलड़ ते खड़ी पड़ के तकरीर कराए पुटल के कुलड़ ते खड़ो करे अम्मा के वाह। बच्चों के खड़ो करे अबे के कई बिस्को के भी करे तुझे अबे के हो अल्लाह ताला जमालो कुरान करीम जे आयत जे आखिरी हिस्से ते मुझे अल्लाह फरमायो जेको अज जे प्रोग्राम जो मकसद आहे ईसाले सवाब अल्लाह कुरान में चाहे एक कंटिन्यू आयत जी तिलावत करते पियो जा अल्लाह फरमायो वक़ुल ओ मुझे मुस्तफा जी मुझे कई रब मुझे मांगण के बुधा रब्बिल हमहुमा कमा
साजन लफ्जन में अल्लाह ताला अबे अम्मा जिला दुआ करो सिखारियो अच्छा सिखारियो और अबे अम्मा जिला पंद्रह पारो कुरान जो खोल अल्लाह ताला अबे अम्मा जिला दुआ करो सिखाई अल्लाह ताला अबे अम्मा जालो गाल सिखायो अल्लाह ताला अबे अम्मा जो अदब सिखायो अल्लाह ताला अबे अम्मा सा सिले रहनी अख्तियार कर जो हुक्म दियो अन्य तो के खुदा छा समझाए रब चवे तो पांजी अबे अम्मा ने दुआ करी तहिए गुर रब्बी रहमुहुमा ओ मुझे परवरदिगार मुझे अबे अम्मा की रहम फरमाए कमा रब्बयानी सगीरा मौला जे नंढड़े लागो मुझे अबे अम्मा ने मुझे रहम कयो मौला अरे तू भी मुझे अबे अम्मा की रहम कर नंढड़े लागो अबो अम्मा औलाद ते की रहम कंदो आ उन जे गलती के निकले करे छडींदो आ उन जे कमजोर में कोता है के निसी अण बिठो करे छडींदो आ मुझा दोस्त अजीज कंदे पंहिंजे ला ये फकीर अब्दुल मजीद ऐं मुरीद हुसैन पंहिंजे वॾेरे ॾाॾी ऐं पंहिंजे अबे जे ईसाले सवाब जे लाइ दुआई आहे हिकिड़ा कलमात चवराए करे इज्तिमाई दुआ कराइण जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़ो प्रोग्राम थियो छो त मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो जंहिं बि जॻह ते 40 कलमे वारा गॾु थींदा आहिनि उन्हनि 40 में कम अज़ कम हिकिड़ो अहिड़ो ज़रूर हूंदो आहे जंहिंजे करे अल्लाह 39 जी दुआ क़बूल करे सुभान अल्लाह कम अज कम हिकिड़ो वधीक केतिरा बि थी सघनि था हिते भला मां त गुनहगार सही तव्हां में केतिरा अल्लाह जा नेक सालिहान वेठा आहिनि हथिया करदासीं गॾिजी करे अल्लाह पंहिंजे महबूब जे सदके मियां मुरीद हुसैन ऐं अब्दुल मजीद जी ॾाॾी उन जे बाबा जी त मग़फ़िरत इंशाअल्लाह फरमाईंदो पर जेतिरा आया हुआ उन्हनि खे रब ख़ाली मोटाईंदो जवाब जो ख़ाली मोटाईंदो बहानो आहे रहमत खुदावंदी बहाना में जोड़िया अल्लाह जी रहमत बहानो पई बोले जेके खुदा बख्शण चाहे तो जो त अल्लाह जी रहमत जॾहिं वसंदी आहे तॾहिं थियो आहे त गुलनि जे मथां वसंदी हुजे कंडनि ते न वसंदी हुजे कॾहिं ईअं थियो आहे खुदा जी रहमत जॾहिं वसंदी आहे गुलनि ते बि वसंदी आहे त कंडनि जे मथां बि वसी वेंदी आहे जो अल्लाह जॾहिं महिरबानी कंदो आहे नेको कारण ते कंदो आहे त मूं जहिड़नि गुनहगारनि ते बि अल्लाह महिरबानी करे छॾींदो आहे त मुंहिंजा दोस्त सॼे प्रोग्राम जो मक़सदु वालिदैन जो अदब वालिदैन जी खिदमत उन्हनि जे लाइ दुआ अगर अबो अम्मा ज़िंदा आहिनि तॾहिं बि उन्हनि जे सिहत आफ़ियत लाइ हर टाइम ते दुआ करो अगर अबो अम्मा दुनिया छॾे विया आहिनि उन्हनि जी बख़्शिश लाइ दुआ करो इन दुआ जे लाइ दुआ जो हुकुम आहे क़ुरान में माना अबे अम्मा लाइ दुआ करणु फज़ीलत में शामिल आहे हाणे इन दुआ करण जो आसान में आसान तरीक़ो कहिड़ो आहे भला जे हूं तो मसरूफ़ ऐं ॾाढो कारोबार अथई ज़मींदारी अथई वग़ैरह 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 ॾाढो मसरूफ़ आई पर हिकिड़ो कमु कर नमाज़ 5 वक्त पढ़ तुंहिंजी ऑटोमेटिक दुआ थी कीअं दुआ थी पढ़ियल आहे या अणपढ़ियल नमाज़ में सलाम खां पहिरीं क़ाइदे में माण्हू वेंदो आहे अतहयात खां पोइ दुरूद खां पोइ दुआ कहिड़ी पढ़बी आहे रब्बि जअलनी मुक़ीम अस्सलात ومن ذريتي तुझे ला भी दुआ तुझे औलाद ला भी दुआ और रब्बना वतक़ब्बल दुआ ओ दुआओं जा कबूल कर परवरदिगार रब्बना गफिरली मौला मुझे दुआ फरमा फलिवालिदैया मौला मुझे बेटे अम्मा की दुआ फरमा يوم يقوم الحساب मौला क़यामत ताईं अचण वारनि ईमान वारनि खे मुआफ़ फरमा निमाज़ अदा थी वई दुआ रब जे दरबार तोखे तो पढ़ण नथी अचे न दुआ पेश इमाम जे पोइ जे पुछां हिन इमाम पढ़ी चई तुंहिंजी दुआ अदा थी वई जो इंशाअल्लाह ताला निमाज़ 5 वक्त पाबंदी सां इंशाअल्लाह कोई कंहिंजे कमर में न ॾींदो सबको पंहिंजे अमल जो जवाब पाण ॾींदो मुंहिंजा दोस्तो कसरत सां इस्तग़फ़ार कयो अल्लाह जी नमाज़ पढ़ो नमाज़ में इस्तग़फ़ार खां वधीक जेको अहम कमु आहे उहो कहिड़ो आहे मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि फ़क़ीरो जिते वञो अल्लाह जे मख़लूक़ खे दर्श ॾियो त अल्लाह जे मख़लूक़ जी ख़िदमत
बेशक नमाज अल्लाह जो फर्ज आहे, लेकिन इन फर्ज खां वधीक हिकिड़ो ॿियो फर्ज आहे, उहो कहिड़ो आहे? कंहिं मिस्कीन जी मदद, कंहिं बेसहारे जो सहारो थियो, अहिड़ो जेको टुटल आहे उनखे थोरी पेट ॾेई मथे खण, तूं हुनखे ज़मीन खां ॿ फुट मथे खण, अल्लाह तोखे अर्श मथे पहुचाए। ॿिए नंबर ते जेको दौर आहे न ॾाढो थियो हले, हिन दौर में भला जे घणी सफ़ा नथा करे सघूं, हिकिड़ी सफ़ा जो वाइदो कयो अथव सऊदी अरब से कहिड़ी बुरकड़ अल्लाह जे मखलूक में निहारियो त मुल्क इन दौर में खिलण वारो हो, जंहिंमें ॾिसो मोह ख़राब लॻो पियो आहे, पीउ पुट साम्हूं बदकिस्मती त ॾिसो, सच पुछो त ही अंदर भरियो पियो आहे, किथे आहे दोस्ती? घरों चार दोस्त बांधे करे होटल में गेला, जॾहिं होटल ते पहुता कुर्सियूं चार पियूं आहिनि, हो हुते मोबाइल में सुतल लॻो पियो आहे, हो हुते चार ई वेठा कनि, हो पांचे धंधे ते, हो पांचे धंधे ते, हो पांचे चारे पांचे धंधे ते चढ़िया वेठा हन, हालांकि आया कॾहिं होटल करण मानी आदो कया पैसे जे हड़हड़ा लगी कया, ओ मुसलमानो, ओ मुस्लिम सब कुछ छा थी रहियो आहे, कॾहिं बि इहो नथा सोचो इन शइ जो इस्तेमाल ज़रूरी आहे, लेकिन ज़रूरत आहे इस्तेमाल करे। इते इन जा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लिम अखलाक के कारण अॼु जा नौजवान कन ते कया मां त बोली कोन रात ॾींहं पियो हलां, ख़ुदा जो कसम रोड ते ॾिसंदो हा नौजवान रोड ते सुता गाड़ी भी अरे नौजवान के खबर ही काने का, अरे अल्लाह जा बाना मथे तो थी इन मोबाइल तव्हांखे अंदाज़ो कोन्हे को देहा जेका मोबाइल कलाकनि जा कलाक लॻी करे मोटरसाइकिल हमरा हले पियो, मोटरसाइकिल हले पियो ही लॻो पियो आहे, अंदाज़ो लॻे कोन्हे त ही तूं पंहिंजे हॾीअ सां केतिरो ज़ुल्म करे रहियो आहीं, जेको कलाकनि जा कलाक पेके जे करे कन ते रखी रहियो आहे, उनखे अंदाज़ो कोन्हे त चक्री जेका हले थी पई जो कनेक्शन जेको आहे उहो सयारती निज़ाम जेको आहे मवासलाती जेको निज़ाम आहे उहो तुंहिंजे दिमाग़ जे नस्ल खे तुंहिंजे हिन ब्रेन खे केतिरो डैमेज करे सघे थो, तुंहिंजे दिमाग़ जे ताक़त खे केतिरो मफलूज करे सघे थो, उहो ख़ुदा जा बाना मोबाइल जो इस्तेमालु कर, लेकिन मुनासिब इस्तेमालु कर, ओतिरो इस्तेमालु कर जेतिरी ज़रूरत आहे, जेको टाइम बचे थो अचे अमल जी सुभान अल्लाह। जेको टाइम बचे थो अपने जी ख़िदमत कर, जेको न रस्ते में मिले अस्सलाम वालेकुम चोई खिली रखे सलाम वालेकुम मां पंहिंजी तकलीफ़ खत्म अस्सलाम वालेकुम चो मूंखे ज़रूर पर खिली पहुचो मुमकिन आहे तूं कहिड़ी परेशानी में मुब्तला हुजे, मुमकिन आहे को दुखारो हुजे ऐं दुख में परेशानी में अची रहियो आहे तो बि खिली रखे चयो बाजी अस्सलाम वालेकुम की ॻाल्हि आहे तो ठीक है ना, थोड़ो तू मुर्गे अदा कहिड़ा अलॻि भाग में शाइन थोड़ो तू मुर्गे तुंहिंजी मुर्गण सां जेकॾहिं हुनजे चहिरे ते थोड़ी बि मुर्ग अचे वई हुनजो गम हल्को थी वियो, ख़ुदा जो कसम हुजे अल्लाह खे ॾाढी ॻाल्हि वणंदी, मुझे मदीने जे संग के ॾाढी ॻाल्हि वणंदी, इंसानियत जेका इहा सभ खां वॾी इबादत आहे, पंहिंजी इंसानियत आहे, अल्लाह पाक हुकुम कयो आहे, हिकिड़े पासे नमाज़ थी पई हले, जुमे जी नमाज़ थी पई हले, फर्ज़ बेशुमार पढ़ाए रहियो आहे, ॿाहिरि दाह थी थिए त वारो कयो मूंखे बचायो, वारो कयो बचायो, शरीयत छा थी चवे दिमाग़ तोड़े हुनखे बचायो या दिमाग़ कंटिन्यू छा थी चवे, दिमाग़ तोड़ियो दिमाग़ तोड़ियो हुनजी ज़िंदगी बचायो, छो त ज़िंदगी वई त वरी कान थी सघंदी, नमाज़ वई त वरी थी सघे, लेकिन इंसान जी ज़िंदगी अहम इंसान जी ज़िंदगी जो क़दर कयो, अगर तू क़दर ॿिए जो न कंदे त पोइ तुंहिंजो क़दर बि कोई न कंदो, यादि रखी छॾ सिहत काई थई न फुटी कोन खणंदी, फुटी काई थई कमद कोन खणंदी, कमद कायो थई त तिल कोन खणंदी, जेको कायो थई उहो ई ॾियणो पवंदो, इन करे अचो त पंहिंजे अंदर में अल्लाह जे मखलूक जो हिकिड़ो दर्द रखो, अल्लाह जे मखलूक जे लाइ प्यार रखो, अल्लाह जे मखलूक जे लाइ हमदर्दी रखो, तो करे केतिरो सघो भला घणी पैदा करे सघो दिलि में जेके तकलीफ़ आई आहे एतिरो चो या अल्लाह खे तकलीफ़ आई आहे या अल्लाह इन जी तकलीफ़ दूर फरमा, केतिरो त करे सघो था, जवाब दियो एतिरो त करे सघो था, उनजी तकलीफ़ दूर न कईसीं, उनजी मदद न वञी कईसीं, भला एतिरो त कयूं पंहिंजे रब खां दुआ त घुरो, अल्लाह फरमाए थो, मुंहिंजो अल्लाह फरमाए थो ए ॿिए जे लाइ दुआ घुरण वारा, तो मां रब खां ॿिए जे लाइ मुसीबत जे छोटकारे जी दुआ घुरी आहे, मां रब उनजी मुसीबत दूर कोन थो कयां, पहिरीं तुंहिंजी मुसीबतूं दूर करे थो छॾां, अल्लाह जे दरबार में सवाल आहे त मुंहिंजो करीम रब वो गुनाहगार जो चवता गुनाह कबूल फरमाए, अल्लाह ताला में अब्दुल मजीद मुरीद हुसैन जी नाली साहब के बाबा सईद मगफरत फरमाए,
जितना आया हूँ सब के अल्लाह ताला अमल की तौफीक अता फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह को कुल शै करो। बिस्मिल्लाह।